लीडर टीवी जी ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। अॼु असां सां गॾु आहे असांजे महिमान मोहतरमा फ़िज़ा कुरैशी। फ़िज़ा कुरैशी जा वॾा तारुफ़ आहिनि, सियासी बि, समाजी बि, अदबी बि। हू ट्रांसलेटर बि आहे, उहो NGO में बि आहे, इस्लामाबाद में बि रहे थी, हैदराबाद में बि रहे थी, ठटे में बि रहे थी, कराची में बि रहे थी। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां बि हिन जो सुबंध आहे सॼो मामिलो। ऐं फ़िज़ा अॼु असां वटि महिमान आहे। असां हिकिड़ी मुख़्तसिर टाक लाइ उनखे थोरे टाइम लाइ गुज़ारिश कई ऐं उन्हनि क़बूली इहा ॻाल्हि। फ़िज़ा अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम अस्सलाम। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि, ॿ टे ॻाल्हियूं, हूअं त सॼी ज़िंदगी कई मामलनि ते पाण ॻाल्हाए सघूं था। रुॻो मां तव्हांजी वालिदा आपा नज़ीर कुरैशी ते ॻाल्हायां त उहो हिकिड़ो चैप्टर आहे, तव्हांजे वालिद साहिब ते मरहूम ते ॻाल्हायां त उहो हिकिड़ो वॾो चैप्टर आहे, तव्हां हुन ते ॻाल्हायां त वॾो चैप्टर आहे, मुंहिंजो सॼो इस्लामाबाद जो संसार हुन ते वॾो चैप्टर आहे। मतिलबु धार हिकिड़ा चैप्टर आहिनि, पर टाइम सफ़ा थोरो आहे। इन करे आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॿ ॻाल्हियूं तव्हां खां पुछां थो, ॿिनि सवालनि जा मूंखे जवाबु ॾियो। हिकिड़ो सुवाल हीअ आहे त तव्हांखे मजमूई तौर ते असांजो समाज हाणे कीअं थो लॻे? ॾाढो दिलचस्प सुवाल बि आहे ऐं ॾाढो ॾुखियो सुवाल बि आहे। पर डॉक्टर अयूब शेख मां इन क़िस्म जा सुवाल बिल्कुलु एक्सपेक्ट करे था सघजनि त उहो कहिड़े बि महिल इन क़िस्म जा जेको आहे उहो सुवाल पुछी सघे थो। तव्हां सच पुछो त हिन वक़्तु मजमूई तौर ते समाज जेको आहे उहो मतिलबु नाउमीदीअ वारी ॻाल्हि कोन्हे। असां ॾाढा पुरुमीद माण्हू आहियूं ऐं इन करे जो असीं बुनियादी तौर ते सियासी माण्हू आहियूं, उन स्कूल ऑफ थॉट मां निकितल माण्हू आहियूं। इन करे नाउमीदी असांजी डिक्शनरीअ में शामिलु कोन्हे। पर हिन वक़्तु शयूं जेके आहिनि उहे मतिलबु हिकिड़ो थींदो आहे न त शइ मां ख़ुशबू अचे, शइ मां मज़ो अचे, ज़िंदगीअ में रस हुजे, चस हुजे, उहा ॼण त शइ जेका आहे उहा किथे मिस थी वई आहे, छॾाइजी वई आहे। चङा भला ॾिसणा वासणा माण्हू, तव्हां यकीन करियो, माना उहे माण्हू जिन मां तव्हां उमेद कंदव त हू हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदा, उन ते बीहंदा, त तव्हां हैरान थी वेंदव त उहे ॿी सिफ़ में बीठा हूंदा। तव्हां जेको आहे उहो जॾहिं हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदव त तव्हांखे उमेद हूंदी त आउं ॻाल्हि करियां पई त मूं सां गॾु घटि में घटि माना फलाणा माण्हू जेके आहिनि उहे ज़रूरु बीहंदा। कोई आहे जेको सच चवे, ॾींहं ॾिठे जो हिन ॾांहुं तां कोई घूंघट लाहे, कोई आहे सांग सियासत जा सम्झी जो ठाह ठॻीअ जा ड्राहे, कोई आहे जेको सच चवे। इन शइ खे फॉलो कंदे जॾहिं तव्हां सच ॻाल्हायो था, तव्हां उन ॾांहुं तां घूंघट लाहियो था, तव्हां ग़लति खे ग़लति ऐं सही खे सही था चओ, तव्हां जॾहिं बीहो था, पुठियां जॾहिं ॾिसो था त केर बि कोन्हे। सभु अच्छा कहिड़ी शइ जे पुठियां था वञनि? नंढड़नि ज़ाती मफ़ादनि जे पुठियां। हिकिड़ो माण्हू ज़ाती दोस्तीअ में, बाबा ज़ाती दोस्ती पंहिंजी जाइ ते आहे, पर दोस्तीअ जी तक़ाज़ा ई आहे त तव्हां अयूब खे ॿुधायो त तुंहिंजी अयूब ही शइ ग़लति आहे, यार हीअं न कर। इदारो पियो हलाईं त इदारो ईअं कोन हलंदो, ठीकु आहे। बाक़ी दोस्त पाण आहियूं त दोस्तीअ जी त तक़ाज़ा मूं वटि त इहा ई आहे त तव्हां दोस्त जा आइनू थियो। पर तव्हां जॾहिं उनखे दोस्त खे आइनू था ॾेखारियो त उहो बि तव्हांजो दुश्मन थो थिए त हिन मूंसां ज़ाती दुश्मनी का पाड़ी आहे, जॾहिं त ज़ाती का बि दुश्मनी न हुजे। ऐं वरी ॿिया सभु माण्हू बि चवंदा असीं आहियूं हक़ सच जा अलमबरदार, पर कूड़ में शयुनि में ख़सीस ज़ाती मफ़ादनि जे लाइ, 10 रुपयनि जे लाइ, कंहिं नाले जे लाइ, कंहिं वाह जे लाइ, कंहिं फेसबुक स्टेटस जे लाइ बीठा हूंदा। सच जी ॻाल्हि न कंदा, हक़ जी ॻाल्हि न कंदा। इहो ॾाढो हिकिड़ो ट्रेंड लेटली मूं ॾिठो आहे। ऐं उन ॾींहुं बि वेठा हुआसीं, ईअं ॻाल्हि थी दोस्तनि सां त इहो मुहर्रम पे हलियो, हुसैनियत ऐं यज़ीदियत जी ॻाल्हि पे हली, त मूं चयो बाबा
हुसैन ऐं यज़ीद उहे त हर दौर में आहिनि। तव्हीं जेके मातम करियो पिया त हिन दौर जे त तव्हीं यज़ीद सां गॾु बीठा आहियो, बाक़ी पोइ हुसैन ते मातम करण जो छा फ़ाइदो? तव्हीं पंहिंजी सिफ़ूं त दुरुस्त करियो न। अॼु जे दौर जे हक़ ऐं सच सां बीहो, पोइ थिया तव्हीं हुसैनी। ऐं फिज़ा इहो त हाणे था ॾिसो, हा, हिन खां अवल भला छा हूंदो? इन खां अवल हिकिड़ो इहो हो त पॉलिटिकल मूवमेंट हुई, उहे माण्हू हुआ। ॾिसो, जोए साहब जहिड़ा माण्हू हुआ, रसूल बख्श पली जे जहिड़ा माण्हू हुआ, GM सैद जहिड़ा माण्हू वेठा हूंदा हुआ, अदबी बि उन लेवल जा माण्हू हुआ, शेख अयाज़ जहिड़ा माण्हू, रशीद भट्टी जहिड़ा माण्हू, ठीकु आहे, जिन वटि तव्हीं वञी वेहंदा हुआ, जिन जी सोहबतुनि में उथंदा हुआ, तव्हां जूं तरबियतूं बि थींदियूं हुयूं, तव्हांखे हुगा बि ईंदो हो, तव्हीं सिखंदा बि हुआ, उहो उत्साह बि मिलंदो हो, पोइ उन डगर ते बि तव्हीं हलंदा हुआ, पोइ उहे एक्शन्स बि तव्हीं कंदा हुआ ऐं उहे तव्हांखे नतीजा बि मिलंदा हुआ, ठीकु आहे। पोइ सभु माण्हू तव्हां सां गॾु हूंदा हुआ, हक़ जी ऐं बातिल जी तमीज़ हूंदी हुई, लाइन हुई। हाणे नंढड़नि ख़सीस मफ़ादनि जे लाइ हाणे ज़बानी जमा ख़र्च त आहे, पर उहो एॾो गैप आहे, माना नंढड़ी 5 रुपयनि जे लाइ बि माण्हू जेको आहे विकिजण जे लाइ तयारु बीठा आहिनि। हक़ीक़ी माना में ट्रू टर्म्स में इन गैप खे फिल कीअं कजे ऐं तव्हां छा था चाहियो त छा थिए? मिसाल औरतूं छा कनि, मर्द छा कनि, स्टूडेंट छा करे, अदीब छा कनि, सियासी पार्टियूं कोन्हनि उहे कीअं ठहनि, इन लाइ छा थिए? नुस्ख़ो त वॾो आहे इहो, पर तव्हां के बुनियादी ॻाल्हियूं अगरि ॿुधाए सघो। मूं वटि तमामु सादा पर पेचीदा नुस्ख़ा आहिनि, 2 आहिनि। हिकिड़ो त इहो त उहो इल्मु, हाणे तव्हां सच पुछो, जेके हिन वक़्तु सिंध में नंढियूं नंढियूं जेके आहिनि उहे क़ौम परस्त पार्टियूं ऐं धड़ा, उन्हनि जे मुख़्तलिफ़ दोस्तनि सां आउं ईंदी आहियां, तॾहिं बि वेहंदी आहियां हुते बि या फ़ोन ते, माना आई एम वेरी मच इन टच विद दैम। उथण साण मुंहिंजो सुवालु इहो ई हूंदो आहे, किताब कहिड़ो पिया पढ़ो, नओं ख़्यालु कहिड़ो, नई सोच कहिड़ी, ॿुधायो। तव्हां यकीन करियो त 10 माण्हुनि मां को हिकिड़ो माण्हू मुश्किल हूंदो जेको ॿुधाईंदो त को किताब पियो पढ़ां फलाणो या फलाणो। असांजे माण्हुनि पढ़णु छॾे ॾिनो आहे। पाण हूंदा हुआसीं, तव्हां केतिरा किताब पढ़ंदा हुआ? माना रातियुनि जूं रातियूं जागी हिकिड़ो टारगेट हूंदो हो त जेसीं ताईं इहो गीगो जो हिकिड़ो फॉर्मूलो आहे न, गार्बेज इन गार्बेज आउट, जेको अंदरि वेंदो उहो ॿाहिरि निकिरंदो। नवां ख़्याल वञनि ई कोन पिया त कहिड़ा ख़्याल ईंदा, वञे ई गंद बलाड़ो पियो, तव्हां माण्हू बि उन्हनि सां वेठा आहियो, ठीकु आहे, अदीब बि तव्हां वटि कोन्हनि के, ठीकु आहे, तव्हांजी सोहबत बि उहा आहे, तव्हां वटि हाणे पॉलिटिकल पार्टीज़ जो उहो गैप आहे, सॼी शइ स्वीप थी वई आहे। असां वटि ज़ाहिर ॾिसो पिया त माना जेको बि का बि अहिड़ी मूवमेंट उथे थी त उनखे उथण खां अॻु में ई जेको आहे उहो कुचलियो थो वञे। त हाणे उहा शइ यानी उहा शइ किथां नओं माण्हू कीअं पैदा थींदो? या त इल्म मां पैदा थिए, किताब पढ़े, या त उन क़िस्म जे माण्हुनि सां वेहे। 2 शयूं आहिनि न। त उहे माण्हू जेके चंद हुआ उहे विया मरी, आस्ते आस्ते पलियो साहब बि मरी वियो, जो साहब बि मरी वियो, हुननि सां वेहंदा हुआसीं, हीअ कंदा हुआसीं, GM सैद बि कोन रहियो। त हाणे इहो ई आहे त नवां माण्हू जेके आहिनि न, हाफ़िज़ शिराज़ी चयो आहे न त अचो त हिकिड़ो नओं समाज ठाहियूं, पर उन नए समाज सां गॾु माण्हू बि नवां ठाहियूं। इन करे जो नओं समाज में माण्हू इहे ई बदबूदार पुराणा हूंदा। शिराज़ी, सादी, तव्हां, असां, इहे माण्हू ठाहींदो केरु? पाण ठाहींदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां थोरी टाइम लाइ मूंखे हीअ ॾिनी लाइसेंस हो, थोरी टाइम लाइ पाण वरी कंहिं ॿिए मौक़े ते ॿिए साथ ते ज़रूरु बिल्कुलु पाण वेंदासीं। वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।